पाकिस्तान तहरीक इंसाफ जे अगवाणनि तरफ़ां पार्टी छॾण जो सिलसिलो जारी। पीटीआई सिंध जे सदर अली ज़ैदी ऐं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर खसरो बख़्तियार बि तहरीक इंसाफ खे अलविदा करे छॾियो आहे। हिकु वीडियो में अली ज़ैदी 9 मई जे वाक़िअनि जी मज़म्मत कंदे चयो त घणी सोच वीचार खां पोइ सियासत छॾण जो फ़ैसिलो कयो आहे। पीटीआई सिंध जी सदारत समेत समूरनि उहिदनि तां इस्तीफ़ा ॾेई रहियो आहे। हुन चयो त असां पाकिस्तान जी ख़िदमत कई आहे ऐं पाकिस्तान ख़ातिरी सियासत में आयासीं। 9 मई वारनि वाक़िअनि जी मज़म्मत कई हुई ऐं ॿीहर करियां थो। पाक फ़ौज असांजो फ़ख़्रु आहे। पाक फ़ौज जे करे ई असां सुकून सां सुम्हूं था, छाकाणि त उहा असांजे मुल्क जी सरहदुनि जी हिफ़ाज़त करे थी। 9 मई ते जेके कुझु थियो ग़लति थियो। वाक़िअनि में जेको बि मुलविस आहे उनखे केफ़र किरदार ताईं पहुचाइणु ज़रूरी आहे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर खसरो बख़्तियार बि इमरान ख़ान जो साथ छॾींदे तहरीक इंसाफ खे ख़ैराबाद चई छॾियो। पंहिंजे बयान में खसरो बख़्तियार पीटीआई छॾण जो ऐलान कंदे चयो त 1 साल अॻु पार्टी क़यादत खे चयो हो त पीटीआई जो क़ौमी इदारनि सां टकराव जो नओं सियासी लाइ अमल पार्टी लाइ नुक़सानकार थींदो। हुन चयो त पीटीआई जंहिं पॉलिसीअ सां इख़्तिलाफ़ कंदी पार्टी जे सियासत कोर कमेटी जी रुकनियत ऐं ॾखण पंजाब जे सदारत खां दूरी इख़्तियार कई आहे।